के ज़रिए दावत ॾिनी असां वटि GSN फ्रीडम मूवमेंट जो नुमाइंदो भी आयल है ऐं असां साईं खे गुज़ारिश कंदासीं त उहो पंहिंजो मौक़िफ़ तव्हां वञी सिंधु देश मुक़दरा सही जेम से बराबर सिंध पर साथियों ये सिंधु देश जी रबर से सही जेम से असी अजे ते ये सिंध फ्रीडम मूवमेंट जसकम चेयरमैन सोहेल अबड़ो जुबैर सिंधी गुलाम सिंह छाबरानी समूरी मरकज़ी क़यादत जो पैगाम खणी संदन हिदायत हेठि अॼोके हिन क़ौमी मेल में शामिल थिया आहियूं। असी ये सिंध फ्रीडम मूवमेंट पारां सिंध सभा जा हयाती खुराक आहियूं जन सिंध जे बरंदड़ मसइलनि ख़ासि तौर ते भारी आबादकारी ऐं सिंधी शौर जी चिपरी गुमशुदगियुनि जे हवाले सां ही सेमिनार रखी सिंध मथां तौर भारी आबादकारी सुफ़ातकारी दौर में जेका शौरी माठार हुई उनके साईं GM से जे औलाद ज़ैन शाह सखर खां कराची ताईं पैदल सफ़र करे बरकूदार माठार में परियों पत्थर उछले परियों लहरूं पैदा कयूं जंहिं रवायत खे सिंध सभा हिकु क़दम अॻिते वधाइण जी कोशिशि कई आहे। सिंध जा सॼणो असीं सिंध हिन वक़्तु इंतिहाई नाज़ुक सूरत खे मुंहुं ॾेई रही आहे। हिकु तरफ़ नाइलाज ऐं नाअहल हुक्मरान लाॻीतो 20-25 सालनि खां कुतनि ऐं कुझनि कीजनि जियां सिंध जो वास रोड़े रहिया आहिनि। ॿी तरफ़ पंजाबी पनाहगीर मुस्तक़िल मुफ़ाद परस्त टोलो सिंध मथां पंहिंजा नापाक क़दम मज़बूत करण लाइ अफ़गानियुनि बंगालियुनि बर्मियुनि बिहारी पठान पंजाबी ऐं क़ौमनि जा कटक मुख़्तलिफ़ बुत बहाननि सां सिंध में आबाद करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जहिड़ी नापाक साज़िश ते अमल पैरा आहे। उन साज़िश खे मुंहुं ॾियण जे लाइ क़ौम अंदरि जागृता पैदा कई वञे क़ौम अंदरि जागृता पैदा करणी पवंदी ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम ऐं क़ौम खे आगाही करण सां गॾु क़ौम जे मुतहद थियण जो सबबु बणजंदा। दोस्तो हर बाशूर सिंधी उहा ॻाल्हि भली पते ॼाणे थो ऐं सम्झे थो सिंध जे समूरनि मसइलनि जो सबबु सिंध जी ग़ुलामी आहे। सिंध जे समूरनि मसइलनि जो सबबु सिंध जी ग़ुलामी आहे ऐं सिंध जे मुकमिल सियासी इक़्तिसादी ऐं सक़ाफ़ती ऐं जागराती आज़ादी सिंध जो समूरनि नासूरनि जो इलाज आहे। सिंध जी आज़ादी ख़ुशहाली लाइ साईं GM जे ॿारहं मिशल आहे वाहिद मिशल आहे जेका असांखे सिंध जे सूरनि जे इलाज खां सिंध जी मुकमिल आज़ादी में असांजी रहबरी कई। साथियों GSN फ्रीडम मूवमेंट हमेशह खां गॾु क़यादत ऐं मसइलनि खे गॾिजी करे हल करण वारी हिकमत अमली ते यकीन में रखे थी। उहो ई सबबु आहे जो असां हर क़ौमी सॾ खे मान ॾींदे उन अमलनि खे पंहिंजे सदी अमली तौरु शिरकत कंदा रहिया आहियूं। अॻिते बि जस्म कंहिं बि पार्टी बाबति खां सवाइ सिंध जी आज़ादी लाइ उथंदड़ हर आवाज़ जी न रुगो हिमायत कंदी पर अमली तौरु उन आवाज़ खे सगारो करण लाइ पिणु हिसो वठंदी। भाइरो ऐं भेनरो 1943 खां सिंध लगातार ग़ुलामी जहिड़े मुदी बर्ज में विकोड़ियल आहे। एतिरे टीह अरसे वारी ग़ुलामी दौरान क़ौम अंदरि मौक़ा परस्ती अना परस्ती मायूसी गिरोही मुफ़ादनि वारा मर्द पैदा थियणु आम मसइलो हूंदो आहे जंहिंखे साम्राजी छाटा हथियार तौरु क़दम आणे क़ौम अंदरि गिरोही सियासत खे हथी ॾींदा रहंदा आहिनि। क़ौमी तहरीक अंदरि गुरू बदल वारे अमल इश्तिहारबाज़ी करे वधीक मायूसी पकड़ण जी कोशिशि कंदा आहिनि त ॿिए तरफ़ क़ौम अंदरि तबक़ाती फ़र्क़ वारो ॻाल्हियुनि खे हवा ॾेई क़ौम जो ध्यानु असल वॾे मर्ज़ क़ौमी ग़ुलामी खां हटाए तबक़ाती सोच उजागर करण जी कोशिशि कई वेंदी आहे जेका पिणु क़ौम अंदरि मायूसी जो सबबु बणिजंदी आहे। ॿिए तरफ़ कुझु नादान दोस्त क़ौमी हक़ इरादियत सूबाई ख़ुदि मुख़्तियारी इलेक्शनी सियासत कॉन्स्टिट्यूशन जहिड़नि नारनि खे नवनि रंग बिरंगी इरादियत नुमाइंदनि में वेड़े क़ौम खे गुमराह करण जी कोशिशि में रुधल आहिनि जेको अमल पिणु क़ौम खे विराइण में किरदारु अदा करे थो। जॾहिं अॼुकल्ह मज़हबी जुनियत ऐं थोरे फ़िरके वारियत पिणु पंहिंजो रंग ॾेखारे रही आहे जंहिंसां क़ौम मज़हबी तौरु विराइजण जा इंतिहा पसंदी ऐं नफ़रत जी बल चढ़ी रही आहे। यादि रखणु घुरिजे उहे सभु ग़ुलामी जूं मुलाज़तूं आहिनि जंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो इलाजु आहे जंहिंजो नालो आहे साईं GM जे फ़िक्र पैगाम सिंध आज़ादी आज़ादी ऐं फ़क़ति आज़ादी। आज़ादी खां अलावा को बि नेम हकीम इलाज ॿुधाए थो उहो गुमराही खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे।
साईं जीअं से पंहिंजी पूरी कमा उहे सभु रस्ता आज़माए आख़िर हर सिंध जी आज़ादी जे रस्ते चूंडे अवां ऐं असां सभिनी खे पंहिंजी मिरास तौरु छॾे वियो आहे जंहिंखे असीं ऐं असांजो ईंदड़ नसल संभाले अॻिते वधी कामयाबी कामयाबी माणी जैसे थ्रेड मूवमेंट साईं जीअन सिंह जे फिक्र खे पंहिंजे लाइ मिशन राह सम्झंदे साईं जीअन सिंह जी पॉलिसी जिहाद जे तिहाद मालो मञिया ते अमल कंदे सिंध परस्त हर सियासी समाजी सकाफ़ती ग्रुप सां हर क़दम ते गॾु रहंदी जेका धुर सिंध जे मसइलनि जो हल सिंध जी मुकमिल आज़ादी खे सम्झे थी असां ॻाढ़े झंडे ऐं साईं जीअन सिंह जे फिक्री रहबरी ऐं हेठि आज़ादी लाइ जाखोड़ समीरन हुजनि क़ौमी कारकुननि तोड़े अॻवाननि खे पंहिंजो सम्झूं था ऐं यकीन रखूं था त असांजो इतिहादी दुश्मन जे इंतज़ार जो सबबु बणिजे 1947 में साज़िश हेठि जोड़ियल गैर फितरी मुल्क सकरात में आहे जेको पंहिंजे मंतिकी अंजाम जे वेझो आहे साईं जीअन सिंह चवाणी सिंध जी आज़ादी खां पोइ सिंध जूं आगू सिंध जा सेठता साले फुट संभालींदा सो वक़्तु अची वियो आहे अचो समूरा साले फुट पंहिंजूं सिंधूं दुरुस्त करियूं ऐं सिंध जूं आगू पंहिंजे हथनि में करे सिंध जे ॿाहिरि करियूं जीअं सिंधू दे ज़बरदस्त पैगाम आहे असां फोटो कढी फोटो कढना जी असां दुनिया जहान में जिन पूर्ण माण्हुनि जे लाइ असां वटि नरम गोशो हूंदो आहे उहो इंसान दोस्तीअ में या तरक़ी पसंदीअ में या ॿियनि मामलनि में असां वटि भले नज़रिया कंहिंजा नरम कंहिंजा सख़्तु हुजनि पर असीं जेके सिंधी आहियूं असांखे हिक ॿिए की कहिड़ी रीति जुड़ूं उन जे लाइ हिकिड़ो वन लाइन में ॿियो त जीअं असां उहो ऐं स्लोगन बणायूं त हीउ जेको आहे रस्तो आहे जंहिंसां असां पंहिंजूं तलखियूं ख़तमु करे ऐं पंहिंजूं कोताहियूं बि ख़तमु करे छो त असांजूं कोताहियूं बि आहिनि जंहिंजे करे उन जे लाइ हीउ पैगाम त तव्हां असांखे ॾिजो असां पंहिंजे रिकॉर्ड में रखंदासीं तव्हांजो तमामु सिंध सभा जो पहिरीं कॉन्फ्रेंस तमामु बहितरीनु अमल आहे जंहिंसां असां सभई गॾिजी दोस्त कहिड़ी बि तंज़ीम खां वाबस्ता आहियूं कहिड़ो बि कमु कयो आहे पर हाणे सिंधी क़ौम आहियूं रंगा भाती आहे असां हिते वेही पंहिंजा मसइला ऐं पंहिंजा सूर जेको आहे ॾिसणु वञींदासीं ऐं हिकिड़ो रस्तो कढंदासीं रस्तो इहो ई आहे असांजो आज़ादी जो असां पाण में किथे खां सवाइ असां थोरा थी मारिजी वेंदासीं हीअ अहिड़ा प्रोग्राम हर दफ़ा हर महीने में ॾिसणु घुरिजनि जिते असां सभई गॾिजूं ऐं क़ौम खे जागृता जे हवाले सां ज़बरदस्त ऐं मां इहो थोरो वधीक इन जे करे चाहियां थो त असां ॻाल्हायूं जेतिरो असां ॻाल्हाईंदासीं ऐं इहो सिखंदासीं त असांखे ॻाल्हाइणो छा आहे छो त अधु जंग ॻाल्हाए अञा बि मां सम्झां थो त कुल जंग आहे दलील छो त सॼियूं बंदूक जे टकावट खां पोइ सॼे विरांद खां पोइ अची वियो हाणे था ॻाल्हायूं ज़बरदस्त आहे तमामु सुठी ॻाल्हि तव्हां आया आहियो दोस्त तव्हां महिरबानी असां